निंड खुदा जी ॾिनल नेमतुनि मां हिकु वॾी नेमत आहे। निंड जी घटिताई न सिर्फ़ जिस्म या ज़हन लाइ नुक़सानकार आहे, पर इन जे करे नज़र जा मसला भी साम्हूं ईंदा आहिनि। चीन में थियल हिकु तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त तमामु घटि या घणी देर ताईं सुम्हणु, ॾींहं में गुनूदगी ऐं बेख्वाबी नज़र जे हिकु आम मर्ज़ मोतीअ जो ख़तरो वधाए सघे थी। मोतीअ जो मर्ज़ समूरी दुनिया जे लखनि माण्हुनि खे थींदो आहे, जंहिं में नज़र ज़ाया थियण जो ख़तरो भी वधी वञे थो। इन रीति बर्तानिया जे 4 लख माण्हुनि जी डेटा जो जाइज़ो वरितो वियो। 10 सालनि खां बि वधीक जारी रहण वारी तहक़ीक़ में निंड जे मसइलनि सां नज़र ते थींदड़ असर ते जांच कई वई। तहक़ीक़ में दरियाफ़्त थियो त निंड जे मसइलनि सां मोतीअ खां मुतासिर थियण जो ख़तरो वधे थो, जंहिं जो इलाज न थियण ते अखियुनि जी रोशनी ख़तम थी सघे थी। इन्हनि मसइलनि सां निंड जी अहमियत जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। जिन माण्हुनि खे निंड जो मसइलो आहे, इन्हनि खे माहिरनि खां मदद वठणु घुरिजे। ॾींहं जे वक़्तु बेसबब सुम्हण सां मोतीअ थियण जा 11% इम्कान आहिनि, जॾहिं त निंड जी घटिताई या वाध जी सूरत में इहो इम्कान 13% ताईं पहुची सघे थो। तहक़ीक़ कंदड़नि इहो तस्लीम कयो त निंड जे मसइलनि सां मोतीअ जो ख़तरो वधण जी का ख़ासि वजह जो तयन नाहे कयो वियो। इन हवाले सां वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे।